बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼोके हिन वीडियो क्लिप में असां सूरह हज जेका 17 सिपारे में आहे उन जे 5-6 रुकू खां 10 रुकू ताईं जो सिंधी तर्जुमो कंजुल ईमान ॿुधंदासीं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इजाज़त मिली उन्हनि खे जिन सां काफ़िर लड़नि था इन करे जो उन्हनि सां ज़ुल्म थियो ऐं बेशक अल्लाह उन्हनि जी मदद करण ते ज़रूर क़ादिर आहे। उहे जेकी पंहिंजनि घरनि खां नाहक कढिया विया फ़क़ति एतिरी ॻाल्हि ते जो उन्हनि चयो त असांजो रब अल्लाह आहे ऐं अल्लाह जेकॾहिं हिकिड़नि माण्हुनि खे ॿियनि सां दफ़ा न फ़रमाए हा त ज़रूरु ड्राहिजी वञनि हा। ख़ानकाहूं ऐं गिरजा ऐं कलीसा ऐं मस्जिदूं जिन में अल्लाह जो नालो घणाई सां वरितो वञे थो ऐं बेशक अल्लाह ज़रूरु मदद फ़रमाईंदो उन जी जेको उन जे दीन जी मदद कंदो। बेशक ज़रूरु अल्लाह कुदरत वारो ग़ालिब आहे। उहे माण्हू जो जेकॾहिं असां उन्हनि खे ज़मीन में ताक़त ॾियूं त नमाज़ क़ाइमु कनि ऐं ज़कात ॾियनि ऐं चङाई जो हुकुम ॾियनि ऐं बुराई खां रोकनि ऐं अल्लाह जे ई वास्ते आहे समूरनि कमनि जी पछाड़ी। ऐं जेकॾहिं उहे तोखे कूड़ो चवनि था पोइ बेशक उन्हनि खां अॻियां बि कूड़ो चई चुका आहिनि। नूह जी क़ौम ऐं आद ऐं समूद ऐं इब्राहिम जी क़ौम ऐं लूत जी क़ौम ऐं मदियन वारा ऐं मूसा खे कूड़ो चयो वियो। पोइ मां काफ़िरनि खे डर ॾिनी पोइ उन्हनि खे पकड़ियमि पोइ कहिड़ो न हो अज़ाब ऐं केतिरा ई ॻोठ असां तबाह करे छॾिया जो उहे ज़ालिम हुआ। पोइ उहे पंहिंजे छितिन भर डठल आहिनि ऐं केतिरा ई खूह बेकार पियल ऐं कई गच सां ठहियल महल। पोइ छा उन्हनि ज़मीन में सैर न कयो जो उन्हनि जे वास्ते दिलियूं हुजनि जिन सां सम्झनि हा या कन हुजनि जिन सां ॿुधनि हा। पोइ बेशक उन्हनि जूं अखियूं अंधियूं न आहिनि बल्कि उन्हनि जूं दिलियूं अंधियूं आहिनि जेकी सीननि में आहिनि ऐं उहे तोखां अज़ाब घुरण में जल्दी कनि था ऐं अल्लाह पंहिंजो वाइदो हरगिज़ पूरो न कंदो। बेशक तुंहिंजे रब वटि हिकु ॾींहुं अहिड़ो आहे जीअं तव्हां माण्हुनि जी ॻणप में 1000 साल ऐं केतिरा ई ॻोठ जो असां उन्हनि खे डर ॾिनी हिन हाल ते जो उहे ज़ालिम हुआ। पोइ मूं उन्हनि खे पकड़ कई ऐं मुंहिंजी ई तरफ़ मोटी अचिणो आहे। तूं फरमाए त ए इंसानो मां तव्हांजे वास्ते चिट्टो ड्रेजारींदड़ आहियां। पोइ जन ईमान आंदो ऐं चङा कम कयाऊं तंहिंजे वास्ते बख़्शिश आहे ऐं इज़त वारी रोज़ी ऐं जेकी कोशिश कंदा आहिनि असांजी आयतुनि में हार ऐं खटण जे इरादे सां उहे जहन्नमी आहिनि। ऐं असां तोखां अॻु में जेतिरा बि नबी या रसूल मोकिलिया समूरनि ते कॾहिं इहो वाक़ियो गुज़रियो आहे जो जॾहिं उन्हनि पढ़ियो त शैतान उन्हनि जे पढ़ण में माण्हुनि ते कुझु पंहिंजे तरफ़ खां मिलाए छॾियो पोइ मिटाए छॾे थो। अल्लाह शैतान जे उन्हीअ मिलायल खे पोइ अल्लाह पंहिंजो आयतूं पकियूं करे छॾे थो ऐं अल्लाह इल्म ऐं हिकमत वारो आहे। जीअं शैतान जे मिलायल खे इम्तिहान बणाए उन्हनि जे वास्ते जिन जे दिलनि में बीमारी आहे ऐं जन जूं दिलियूं सख़्तु आहिनि ऐं बेशक ज़ालिम असुल खां झगड़ालू आहिनि ऐं हिन जे वास्ते त ॼाणे वठनि उहे जिन खे इल्मु मिलियो आहे जो उहो तुंहिंजे रब जे तरफ़ खां हक़ आहे। पोइ उन ते ईमान आणीनि ताजो झुकी वञनि उन जे वास्ते उन्हनि जूं दिलियूं ऐं बेशक अल्लाह ईमान वारनि खे सिधी वाट हलाइण वारो आहे। ऐं काफ़र उन खां हमेशह शक में रहंदा एसि ताईं जो उन्हनि ते क़यामत ओचितो अची वञे या उन्हनि ते अहिड़े ॾींहं जो अज़ाब अचे जंहिंजो फल उन्हनि जे वास्ते चङो न हुजे। बादशाही उन ॾींहुं अल्लाह जी ई आहे उहो उन्हनि में फ़ैसिलो करे छॾींदो। पोइ जन ईमान आंदो ऐं चङा कम कया आराम जे बाग़नि में आहिनि ऐं जिन कुफ़ुर कयो ऐं असांजी आयतुनि खे कूड़ो सम्झियो उन्हनि जे वास्ते ज़िल्लत जो अज़ाब आहे। ऐं उहे जन अल्लाह जी वाट में पंहिंजो घर बार छॾियो पोइ क़त्ल थी विया या मरी विया त अल्लाह उन्हनि खे ज़रूरु चङी रोज़ी ॾींदो ऐं बेशक अल्लाह जी रोज़ी सभ खां बहितर आहे। ज़रूरु उन्हनि खे अहिड़ी जाइ ते वठी वेंदो जंहिंखे उहे पसंदि कंदा ऐं बेशक अल्लाह इल्मु ऐं हिल्म वारो आहे। ॻाल्हि इहा आहे
ऐं जेको बदिलो वठे जेतिरी खेसि तकलीफ़ पहुचाई वई हुई पोइ उन ते ज़्यादती कई वञे त बेशक अल्लाह उन जी ज़रूरु मदद फरमाईंदो। बेशक अल्लाह मुआफ़ करण वारो बख़्शणहार आहे। हिन जे वास्ते अल्लाह ताला राति खे दाख़िल करे थो ॾींहं जे हिसे में ऐं ॾींहं खे आणे थो राति जे हिसे में, ऐं हिन लाइ त अल्लाह ॿुधे ॾिसे थो। उहो हिन लाइ त अल्लाह ई बरहक़ आहे ऐं उन खां सवाइ जंहिंजी पूॼा कनि था उहो ई बातिल आहे, ऐं हिन लाइ त अल्लाह ई बुलंदी ऐं भलाईअ वारो आहे। छा तो न ॾिठो त अल्लाह आसमान मां पाणी लाथो पोइ सुबुह ते ज़मीन सावक वारी थी वई। बेशक अल्लाह पाक ख़बरदार आहे, उन्हीअ जो माल आहे जो कुझु आसमाननि में ऐं जो कुझु ज़मीन में आहे। बेशक अल्लाह ई बेनियाज़ ऐं समूरिन खूबियुनि में सारायल आहे। छा तो न ॾिठो त अल्लाह तव्हांजे ताबे करे छॾियो जो कुझु ज़मीन में आहे ऐं ॿेड़ी जो दरिया में उन जे हुकुम सां हले थी, ऐं उहो ई रोके वेठो आहे आसमान खे ज़मीन ते किरण खां मगर संदसि हुकुम सां। बेशक अल्लाह माण्हुनि ते वॾी शफ़क़त वारो महिरबान आहे। ऐं उहो ई आहे जंहिं तव्हांखे जीआरियो पोइ तव्हांखे मारींदो पोइ वरी तव्हांखे जीआरींदो। बेशक इंसान वॾो नाशुक्र आहे। हर उम्मत जे वास्ते असां इबादत जा तरीक़ा बणाए छॾिया जन ते उहे हलिया, पोइ उन्हनि खे तोसां उन मामले में हरगिज़ झगड़ो न करणु घुरिजे ऐं पंहिंजे रब जी तरफ़ सॾु, बेशक तूं सिधी वाट ते आहीं। ऐं जेकॾहिं उहे तोसां झेड़ो कनि त तूं फरमाए अल्लाह ख़ूब ॼाणे थो तव्हांजे करतूतनि खे। अल्लाह तव्हां में फ़ैसिलो करे छॾींदो क़यामत जे ॾींहुं जिन ॻाल्हियुनि में इख़्तिलाफ़ करे रहिया आहियो। छा तोखे मालूम न आहे त अल्लाह ॼाणे थो जो कुझु आसमाननि ऐं ज़मीन में आहे? बेशक उहो समूरो हिकु किताब में आहे। बेशक उहो अल्लाह ते आसान आहे ऐं अल्लाह खां सवाइ अहिड़नि जी पूॼा कनि था जन जे लाइ उन को बि दलील न लाथो आहे, ऐं अहिड़नि खे जिन जी पाण उन्हनि खे बि का ॼाण न आहे, ऐं ज़ालिमनि जो को बि मददगार न आहे। ऐं जॾहिं उन्हनि ते असां जूं रोशन आयतूं पढ़ियूं वञनि त तूं उन्हनि जे मुंहं ते गंदे थियण जा निशान ॾिसंदे। जन कुफुर कयो क़रीब आहे जो हमिलो कनि उन्हनि ते जेकी असां जूं आयतूं उन्हनि ते पढ़नि था। तूं फरमाए छा मां तव्हांखे ॿुधायां जेको तव्हांजे उन हाल खां बि बदतर आहे? उहा बाह आहे। अल्लाह उन जो वाइदो कयो आहे काफ़िरनि सां, ऐं कहिड़ी न बुरी जाइ आहे मोटण जी। हे इंसानो हिकु मिसाल बयानु कयो वञे पियो, पोइ उनखे कन लाइ ॿुधो। उहे जंहिंजी अल्लाह खां सवाइ तव्हां पूॼा कंदा आहियो हिकु मख बि नथा ठाहे सघनि, हिकु मख बि न ठाहे सघंदा जेतोणीकि समूरा उन जे वास्ते गॾु थी वञनि। ऐं जेकॾहिं मख उन्हनि खां कुझु खसे वञे त उन खां छॾाए न सघंदा। केतिरो न कमज़ोर आहे घुरण वारो ऐं उहो जंहिंखे घुरियाई। अल्लाह जो क़दुरु न ॼाताऊं जीअं घुरिबो हो। बेशक अल्लाह कुवत वारो ग़ालिब आहे। अल्लाह चूंडे वठे थो मलाइकनि मां रसूल ऐं माण्हुनि मंझां। बेशक अल्लाह ॿुधे ॾिसे थो, ॼाणे थो जेकी उन्हनि जे अॻियां आहे ऐं जो कुझु उन्हनि जे पुठियां आहे, ऐं समूरनि कमनि जो मोटण अल्लाह जी तरफ़ आहे। ए ईमान वारो, रुकू ऐं सजदो कयो ऐं पंहिंजे रब जी बंदगी करियो ऐं चङा कम कयो हिन उम्मीद ते त तव्हांजो छोटकारो थिए, ऐं अल्लाह जी वाट में जिहाद कयो जीअं हक़ आहे जिहाद करण जो। उन्हीअ तव्हांखे पसंदि कयो ऐं तव्हां ते दीन में का बि तंगी न रखियाई। तव्हांजे पीउ इब्राहिम जो दीन अल्लाह तव्हांजो नालो मुसलमान रखियो आहे अॻियनि किताबनि में ऐं हिन क़ुरान में, जीअं रसूल तव्हां ते निगहबान ऐं शाहिद हुजे ऐं तव्हां ॿियनि माण्हुनि ते शाहिदी ॾियो। पोइ नमाज़ क़ाइमु रखो ऐं ज़कात ॾियो ऐं अल्लाह जी रसीअ खे मज़बूतीअ सां चिंबड़ी पओ। उहो तव्हांजो मौला आहे ऐं कहिड़ो न चङो मौला आहे ऐं कहिड़ो न सुठो मददगार। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे जेको ॿुधोसीं अल्लाह तबारक व तआला असांखे उनखे सम्झी करे उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। मोहतरम इस्लामी भाइरो, अॼोकी हिन तर्जुमे में आयत सजदा भी आहे।
जेकी इस्लामी भाइर हिन आयत सिद्धा के ॿुधनि उन्हनि जे लाइ वाजिबु आहे त उहे सजदे तिलावत बि कनि। ऐं जेकर हिन वक्त ताईं अव्हां असांजे चैनल के सब्सक्राइब ना कयो त सब्सक्राइब करे वठो। जेकर तव्हांखे असांजी वीडियोस पसंद अचनि थियूं त लाइक भी कयो ऐं शेयर भी कयो। अल्लाह तबारक व ताला असां अव्हां जे अमल में इज़ाफ़ो फरमाए। आमीन बिजाहि नबी अमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।